हे अजरक जा मास्क पाए वरी तव्हां वटि ईंदा मरसूं मरसूं सिंध न ॾेसूं मरसूं मरसूं सिंध न ॾेसूं मर अड़े चंडऊ सिंध तव्हां खपाई आहे। सिंध जा जज़ीरा तव्हां खपाया आहिनि, सिंध जा ॿेट तव्हां खपाया आहिनि। ग़रीबनि जे अझे लटे अटे ते लत तव्हां ई आहे। तव्हां कहिड़े मुंहं सां था चओ त मरसूं मरसूं सिंध न ॾेसूं? रुगो रोडनि रस्तनि नालनि ऐं नालियुनि जे मद में हे कैमराऊं भरिजनि थियूं। हिन हिकु साल में रोडनि रस्तनि नालनि ऐं नालियुनि जे मद में सिंध हुकूमत 2000 अरब रुपया क़ौमी ख़ज़ाने मां कढाया आहिनि। 2000 अरब रुपया रुगो रोडनि रस्तनि नालनि ऐं नालियुनि जे मद में 2000 अरब रुपया। मरसूं मरसूं सिंध न ॾिसूं? तव्हां असांखे चूतियो सम्झो आहे, पागल सम्झो आहे, बेवकूफ़ सम्झो आहे, या सिंध जे माण्हुनि खे पागल सम्झो आहे? तव्हांजो वक़्तु पूरो थी चुको आहे। हाणे कंहिंखे कंहिंजे बि जज़्बाती ऐं ठलनि नारनि में न ईंदासीं। इनशाअल्लाह त कयो था, पर ॿिन्ही हथनि सां तव्हांखे मां सलाम थो कयां। भींग त तव्हां कई आहे, भींग त तव्हां सिंध जे माण्हुनि कई आहे। मुल्लो आहे माण्हू, ॾाढो भलो आहे, मुल्लो आहे। मुल्लो आहियां तोखे हिन जे करे नथो वणां जो ॾाढ़ी ऐं पटको आहे बसि न? आहियां मुल्लो, मुल्लो आहियां पर धरतीअ जो गद्दार न आहियां। मुल्लो आहियां पर सिंधियुनि जो कातिल न आहियां। मुल्लो आहियां पर धरतीअ जो हक़ पवाइण वारो न आहियां। मुल्लो आहियां थर खां वठी कश्मीर ताईं, कराची खां वठी घोटकी ताईं धरती जा वसीला खपाइण वारो न आहियां। तव्हां ट्रैक्टर ट्रॉली मार्च करे माण्हुनि खे बेवकूफ़ नथा बणाए सघो। तव्हां अजरक जा मास्क पाए क़ौम खे बेवकूफ़ नथा बणाए सघो। मर्ज़ी तव्हांजी आहे। पेरनि ते कुहाड़ा हणो या इनक़िलाब आणियो। फ़ैसिलो सिंध खे करिणो आहे, फ़ैसिलो सिंध जे आवाम खे करिणो आहे, फ़ैसिलो सिंध जे मारोड़नि खे करिणो आहे। न त हालात भयानक था पिया थियनि। दीन ते बि हमला, मस्जिदनि ते हमला, ख़त्म नबूवत ते हमला, ॾाढ़ी ऐं पटके ते हमला, ग़रीबनि जे अझे लटे अटे ते हमला, क़ुरान खे ॻोल्हियो, नियाणियुनि खे ॻोल्हियो, नौजवाननि खे ॻोल्हियो। बारदाणे जे मद में 7 अरब करप्शन, रोडनि रस्तनि नालनि नालियुनि जे मद में 2000 अरब करप्शन। लारकाणे जो हाल इहो आहे जो पोयनि 2.5 महीननि खां शहर लारकाणो, जेको भुट्टे साहिब जो शहर, जेको बेनज़ीर साहिबा जो शहर, जेको मुंहिंजो शहर, जेको मीर मुर्तज़ा जो शहर, 2.5 महीननि खां साईं मां शहर जे यूसीअ में सफ़ाई पंहिंजे ज़ाती ख़र्च मां कराए रहियो। 2.5 महीननि खां लारकाणे शहर जी यूनियन काउंसिल 11 जे गटरनि खां वठी करे घिटिन ताईं जी सफ़ाई मां पंहिंजे खीसे मां भंगी रखिया आहिनि। 2.5 महीननि खां सफ़ाई कराए रहियो आहियां। बिलावल पंहिंजे हल्के जितां MNA मुंतख़ब थियो आहे उतां जे माण्हुनि खे हक़ ॾियण जे लाइ तयारु न आहे। कश्मीर ऐं पंजाब ऐं ख़ैबर पख्तूनख्वा ऐं बलोचिस्तान जे माण्हुनि खे कहिड़ा हक़ ॾियारींदो? कंहिंखे था बेवकूफ़ बणाइनि? अॼु वचन कयो, अॼु वाइदो कयो त इंशाअल्लाह दीन ऐं इस्लाम जी चौकीदारी कंदासीं। आहे को इंशाअल्लाह चवण वारो? अॼु वचन ऐं वाइदो कयो त मस्जिद ऐं मदरसे जी चौकीदारी कंदासीं। अॼु वचन ऐं वाइदो कयो त सबा झड़ी सिंध जी चौकीदारी कंदासीं। आहे को इंशाअल्लाह चवण वारो? अॼु आहे को जेको मूंसां वचन ऐं वाइदो करे त ज़ालिमनि, जाबिरनि, आमिरनि, लौटनि, लुटेरनि, दीन ऐं धरतीअ जे गद्दारनि जो मुक़ाबिलो कंदासीं। आहे को जेको अॼु मां सां वाइदो करे त ग़रीबनि, मिस्कीननि, हारनि ऐं मज़दूरनि खे हक़ ॾियण जे लाइ जमीयत उलमा इस्लाम जे प्लेटफॉर्म ते जद्दोजहद कंदासीं।